हुजूर करीम अलैहिस्सलाम ने ऐलान नबूवत ही नहीं फरमाया था। बुहैरा राहिब ने मोहम्मद शाम के इलाके में पहचाना और बताया काफिले वालों को कि अल्लाह का आखिरी नबी है। अबू बकर भी उस काफिले में छोटे बच्चे की हालत में मौजूद थे और वो समझ गए थे और इंतजार में थे कि जब मेरे मुस्तफा ऐलान फरमाएंगे तो मैं नबी का गुलाम बन जाऊंगा। तो भाई दोस्तों मुसलमानों, आपको तस्लीम करना पड़ेगा अली उल मुर्तजा का फैसला कि हुजूर पर ईमान लाने वालों में सबसे पहले ईमान लाने वाले अबू बकर सिद्दीक है। सब कहो सुभान अल्लाह, जोर से कहो सुभान अल्लाह। इक़्तिदार की सलामी हर एक करता है, लेकिन खुदा की कसम नबी करीम अलैहिस्सलाम जिस दिन ऐलान नबूवत फरमा रहे थे उस दिन नबी करीम के पास कोई इक़्तिदार नहीं था, न आपके साथ कोई जमात थी, न आपके साथ कोई सरमाया था। यहां तक घर के आदमी, घर वाले वो मुखालफीन थे। सगा चचा तब्बत यदा अबी लहब व तब्बा मा अगना अन्हु मालुहु व मा कसब सयस्ला नारन ज़ात लहबिन व इम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। घर के आदमी मुखालफीन में थे। मेरे दोस्तों अजीजों, घर में भी कोई मेरे दोस्तों अजीजों आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हामी और मददगार नहीं था। आप अकेले थे। आपने जब ऐलान नबूवत फरमाया तो उस ऐलान नबूवत वाले टाइम पर तमाम के तमाम कुरैशी मुखालिफ हो गए और हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु इत्तेफाक से वहां मौजूद नहीं थे। बड़े ताजिर थे, बड़े अमीर थे, बड़े रईस थे, अपने कबीले के सरदार थे। वो भी मेरे दोस्तों अजीजों शाम की तरफ अपना तिजारती सामान लेकर के कई ऊंट भर करके वहां पहुंचे थे। जब नबी करीम ने पीछे नबूवत का ऐलान फरमाया उस रात हजरत अबू बकर सिद्दीक शाम में टिके हुए थे। रात को ख्वाब देखा सिद्दीक अकबर ने, ऐलान नबूवत वाली रात। सब कहो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। उन्हीं नबी करीम अलैहिस्सलाम जे ऐलान नबूवत वाली रात मुझा दोस्तों अजीजो हुजूर मक्के में ऐलान पियो फरमाए अबू बकर सिद्दीक वापार सां शाम वयो आ। चओ सुभान अल्लाह। ख्वाब पियो ॾिसे, आसमान मां सिज चंद्र ऐं सितारा लही अची मां अबू बकर जे झोली में पिया आहिनि। सुबह जो उथियो हैरान थियो, ही वरी कहिड़ो ख्वाब आ। आसमान जो सिज चंड तारा मुंहिंजी झोली में रही आया। ॾाढो परेशान थियो। माण्हुनि खां पुछंदो अते अब्बा हिते को आलिम हुजे त मूंखे ॿुधायो, उन आलिम वटि वञा ऐं पंहिंजे ख्वाब जो ताबीर करायां। सभिनि ॿुधायो त हा हिते हिकिड़ो वॾो आलिम आहे, 7 पीढ़ियों आलिम आहे, पाण आलिम, पीउ आलिम, ॾाॾो आलिम, पड़ ॾाॾो आलिम, 7 पीढ़ियुनि खां वॾो चोटी जो आलिम आहे ऐं तव्हां उन्ही वटि वञो, तव्हांखे ख्वाब जो ताबीर ॿुधाईंदो। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु अपना सामान वहां छोड़ करके मंडी में छोड़ करके उसी बड़े आलिम दीन की खिदमत में पहुंचे। वो में माशाअल्लाह बड़े बड़े रोब ताब से बैठा हुआ था। उसके खलीफे खुलफा वगैरह उसके गिर्दो गिर्द बैठे हुए थे। एक बड़े तकिए पे तकिया लगाए बैठा था और किसी की तरफ उसकी आंख नहीं उठती थी। हेॾो अबू बकर सिद्दीक जीअं वियो त हिकिड़ो अजनबी हो, अजनबी बर में वञी वेठो, साईं मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे,
उते टेकड़ी हा ॿुधाए गुरूर में साईं मूं रात ख्वाब ॾिठो आ आसमान मां सितारा चंड सिज लही अची मुंहिंजी झोली में पया आहिनि। खुदा की कसम इतना कहना था कि मैंने सूरज चांद सितारे अपनी झोली में उतरते देखे। वो अचानक चमका और अचानक वो भड़क करके उठा, उठ करके सिद्दीक अकबर की तरफ लपका और हजरत सिद्दीक को हाथ मिलाया और मिला करके कहने लगा, तू कौन है, तेरा नाम क्या है, तेरा कबीला कौन है, ये तू मुझे बता तो मैं तुझे तेरी ख्वाब की ताबीर बताऊंगा। इसलिए बताऊंगा कि तुम जो ख्वाब आसमानी किताबन में अगई लिखियो पियो आ। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो त मुंहिंजो ख्वाब इहो वरी आसमानी किताबन में कीअं लिखियल आहे? चई बिल्कुलु लिखियल आहे। हाणे रुगो मूंखे तसल्ली करणी आहे त उहो ख्वाब ॾिसण वारो तूं आहे या को ॿियो आहे। चई पुछ भला सुवाल। पहिरीं त ॾिसेसी कोन पियो, वाजाएसी कोन पियो, तवज्जो कोन पियो करे। जंहिं महिल ख्वाब ॿुधई त हाणे अबू बकर जे ख़िदमत में अदब सां बीठो आहे। पंहिंजे भर में वेहारियईं, पंहिंजे बिस्तर ते वेहारियईं, पंहिंजे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो गादेले ते वेहारियईं, तमामु आऊ भगत कई। हज़रत अबू बकर खां पारो पारो सुवाल कयईं, तुंहिंजो नालो छा आहे? चई मुंहिंजो नालो आहे अबू बकर। पुट कंहिंजो आहे? चई उस्मान जो। चई ॾे ख़बर भला तुंहिंजो कबीलो कहिड़ो आहे? चई कुरैशी आहियां। कारोबार कहिड़ो कंदो आहे? चई मां कारोबार वापार जो कंदो आहियां। रहाकू किथे जो आहे? चई मके जो रहाकू आहियां। उहो मुंहिंजा दोस्त आलिम तो चवे तोखे लख मुबारकूं हुजनि। तुंहिंजो नालो, तुंहिंजे पीउ जो नालो, तुंहिंजी कौम कबीलो, तुंहिंजो धंधो पेशो सभु आसमानी किताबनि में लिखिया पिया हल। उहो तुंहिंजो ख्वाब बि आसमानी किताबनि में लिखियो पियो आहे। हाणे कन खोले ॿुध त मां तोखे तुंहिंजे ख्वाब जो ताबीर थो ॿुधायां। अब तू मुझे क्या सुनाएगा, मेरी ताबीर क्या है? सुनो, तेरे ख्वाब की ताबीर ये है कि तूने देखा तेरी झोली में चांद, सूरज और सितारे आ गए। ये हकीकत में आसमान वाला चांद, सूरज, सितारे नहीं। यूं समझ ले कि तौरेत तो इंजील और ज़बूर में और पहली किताबों में लिखा है कि इस तरह ख्वाब देखने वाला जिसका नाम अबू बकर होगा, बाप का नाम अबू कुहाफा उस्मान होगा और तिजारत पेशा होगा, मक्के का रहने वाला होगा, कुरैशी होगा, वापार जे ख्याल सां शाम में ईंदो ऐं अहिड़े क़िस्म जो ख्वाब लहंदो। उन जो ताबीर इहो हूंदो त आख़िरी नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह ते अव्वल ईमान आणण वारो हूंदो ऐं नबी जो अव्वल खलीफ़ो भी वो हूंदो। नबी जे मज़ार में नबी खां बाद अव्वल उम्मतन में दफन भी इहो थियण वारो हूंदो। क़यामत जे ॾिहाड़े नबी करीम उथंदा त उम्मत में अव्वल उथण वारो भी अबू बकर सिद्दीक हूंदो। वो समूरे जो समूरो सवें उठ हा, माल सां भरपूर हा, लखन जो सामान हो। वो खुदा जे राह में लुटाए पाण मके रवानो थियो। चंद ॾींहंनि खां पोइ मके पहुतो। जीअं जो मके में दाख़िल थियो, मके वारा माण्हू फिरी आया। ओ अबू बकर, अगे 2 महीना तू सफ़र ते वेंदे हुए ऐं 2 महीननि खां बाद में वापसि ईंदो हुए। हाणे तू जल्दी वापसि आयो आहे। ॾे ख़बर भला तुंहिंजो सामान जल्दी विकामी वियो। तोखे शायदि नफ़ो को तमामु घणो थियो आहे जो जल्दी मोटी आयो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछनि पिया त नफ़ो घणो थियो थी? लेकिन अबू बकर सिद्दीक कह रहे थे, ऐन मुहम्मदुर रसूलुल्लाह, ऐ मक्के वालों, मेरे से ये ना पूछो कि तुझे नफा कितना हुआ और मुझे जल्दी जल्दी बताओ मेरे मोहम्मद मुस्तफा कहाँ है। वो पुछन तो नफो घणो थियो थी? सिद्दीक चवे तो मुंहिंजो रसूलुल्लाह किथे आ? मके वारनि चयो, यार हुनखे अलाह छा थी वियो आहे, 2-3 ॾींहं खां वठी करे चरनि वारियूं ॻाल्हियूं थो करे। छा थो चवे?
चवे तो मां अल्लाह जो नबी आहियां, चवे तो मुते कुरान तो लहे, चवे तो 360 बुत न मञो, चवे तो लात मनात उज़्ज़ा कूड़ा हन, चवे तो हिकिड़ो रब सचो आ। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो, चरियो कोने सच तो चवे, अवी चरिया आयो जो तव्हां मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे कोन सुञातो आ। बेटा साहब अजीब ॻाल्हि थो करे, फरमाए तो अंधन अंधूकार सजन लधो सोझरो, प्यादा वनी पार प्या संभरिया की न सवार, पो महबत साण मेहार लधाऊं लतीफ चवे। कुरैशन के अबू बकर पे तव्हां चरिया आहियो, अवां बेवकूफ़ आहियो, मुंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि सचो था चवनि, मूंखे ॿुधायो त किथे आहे मुंहिंजो हबीब पाक। हज़रत अबू बकर जा वेझा माइट हा, मासात हा, अज़ीज़ हा, क़रीब हा, उहे अॻु फिरी आया, चवण लॻा अबू बकर तूं असांजो मुअज़्ज़िज़ आं, असीं तोखे कोन छॾींदासीं, अबाणो मज़हब फिटो न कर, तूं इन्ही ॾे वेंदे इहो तोखे मथां को जादू हणई ऐं फेराए वञई, तंहिंजे करे असीं तोखे मुज़ाहिमत कंदासीं, रोकींदासीं, इन्ही ॾे न वञ। अबू बकर सिद्दीक़ चयो केरु आहे मूंखे रोकण वारो, मां रसूलुल्लाह ॾे वेंदुसि। टकराव थी पियो, झेड़ो थी पियो, विड़ी पिया। अकेलो अबू बकर आहे, हू घणा आहिनि, ज़ख़्मी करे किराए विधऊं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी वालदा, हजरत अबू बकर सिद्दीक़ जी खाला मासी उन्हीं के वठी आया, तुम इसे समझाओ क्यों जा रहा है, अपने खानदानी मजहब को क्यों छोड़ के जा रहा है, अपने मजहब पर इसको साबित कदम रहना चाहिए। वो समझाने लगी और रोकने लगी, ये तेरे भाई हैं, ये तेरे अजीज़ो अकारब हैं, ये तेरे रिश्तेदार हैं, अपने भाइयों की तरफ देख लो, अपने खानदान की तरफ देख लो, वहां क्या जाकर के करेगा। हू रोकण ते अबू बकर सिद्दीक रसूलुल्लाह दे वञण ते जवल मां मासी मथू कयूं त हे भाइर, हे अज़ीज़, हे मिट त माइट, त अबू बकर सिद्दीक जवाब ॾिनो, अहिड़ो सुहिणो जवाब ॾिनई जंहिंखे शाह अब्दुल लतीफ़ बयान कयो आहे। सभई चओ सुभान अल्लाह। छा पियो चवे सिद्दीक, अज पिण अखड़ियुल सजन पंहिंजा सारिया, गलन तां ॻोढ़न जूं मूंखे बूंदूं बस न कन, पो संदी सिक पिरियन लोक ॾिठे न लहे। सभिनी चयोसी चरियो थी वियो आहे, छॾियोसि, हथ कढोसि। अबू बकर सिधो नबी करीम ॾे वियो। हुज़ूर उन टाइम ते बके शरीफ़ में काबतुल्लाह वटि बीठा हा। अबू जहल सारे शहर जा ॿार वठी भितरनि जूं झोलियूं भरे हुज़ूर खे हणी रहिया हा। हुज़ूर चई रहिया हा, क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह तुफ़्लिहू, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो तव्हांजी निजात आहे। पर अबू जहल ॿुधे कोन पियो। हेॾो जो अबू बकर सिद्दीक़ आयो तो सिद्दीक़ चओ, ओ मुंहिंजा महबूब, हिन खबीस खे को मोजज़ो ॾेखार। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, ओ सिद्दीक़, ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम। हिननि जे दिल ते मोहर लगी वई आहे, हे कोन मञींदो जे तूं चवीं त मां तोखे मोजज़ो ॾेखारियां। अर्ज़ कई क़िबला, मां बिना मोजज़े जे तोखे मञण आयो आहियां, पर जेकॾहिं अञा बि तोखे तसल्ली करणी आहे, ॿुध मां मुहम्मद करीम तोखे ॿुधायां थो, जेको शाम में तो ख्वाब ॾिठो आहे, सिज चंड तारा तुंहिंजे झोली में लही आया, इहो मां मुहम्मद करीम जी नबूअत आहे। तूं मुंहिंजो पहिरो पहिरो ख़लीफ़ो ई पहिरो पहिरो उम्मती आहीं।
जॾहिं मुंहिंजे महबूब करीम उनखे ॿुधायो, हुनखे तसल्ली त अॻु में ई हुई, पर हुज़ूर अज़ ख़ुदि फरमायो त ॿुध जेको शाम में ख्वाब ॾिठो थी ऐं ख्वाब ॾिसी हेॾे भॼी आयो आहे, इहो मां मोहम्मद करीम जे लाइ तुंहिंजे वास्ते तसल्ली आहे। फौरन अबू बकर चयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अञा बुलंद आवाज़ सां जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। खुदा जो कसम आहे, इहो सिद्दीक़ अकबर हो जेको सभ खां अव्वल जे ईमान आंदो। हाणे मां तोखां पुछां थो त महबूब करीम जे नबूवत ऐं क़ुरान ऐं रिसालत जो जेकॾहिं शाहिद सचो आहे त पोइ चइबो त दावा बि सची आहे, पर जे शाहिद खे कूड़ो कंदे त पोइ तूं शाहिद खे कूड़ो कोन थो करीं, तूं दावा खे कूड़ो थो करीं। मां यकीन सां चवां थो त रसूलुल्लाह जे नबूवत वारी दावा बि सची आहे त मुस्तफ़ा जा शाहिद बि सचा आहिनि। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे सहाबा किराम जो ही मक़ाम आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त जेके सहाबा खे घटि वधि ॻाल्हाइनि था उहे यहूदनि खां बि ख़राब आहिनि त नसारनि खां बि ख़राब आहिनि। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो, तव्हांखे यकीन सां ॿुधायां, जंहिं ॾियारे हज़रत उमर मुसलमान थियो आहे उन ॾियारे जिब्रील नबी करीम जी दरबार में आयो। या रसूल अल्लाह, मूंखे अल्लाह ताला मोकिलियो आहे, मुंहिंजा जिब्रील का आयत खणी आयो आहे। हा, चे कहिड़ी? या अय्युहन नबियो हस्बुकल्लाहु व मन इत्तबाका मिनल मुमिनीन। ऐ गैब की खबरें देने वाले, अल्लाह ताला तेरे लिए काफी है, और ये अमीर उमर जो इस्लाम कबूल किया है, इसका इस्लाम कबूल करना और ईमान लाना ये भी तेरे लिए काफी है। और हदीस पाक में आता है कि जिब्रील अमीन खुदा ताला की तरफ से मुबारकबादी का पैगाम लाया। अल्लाह ने फरमाया, ए प्यारे हबीब, तुझे मुबारक हो कि तेरी उम्मत में उमर फारूक दाखिल हो गए हैं। अल्लाह ताला मुझी हाज़री कबूल फरमाए, अवां जी भी हाज़री कबूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां खे सहाबा किराम जो अदब नसीब फरमाए। मेहरबानी कयो। भिटाई साहब चयो, दूर तनी खां लॾ जंहिंजी नाहे मोहड़ मल्ही रॾे, पखा तन पापिन खां परे परां अॾ, पोइ छांग तनीअ जी छॾ जेके धनारऊं धार चरन। अल्लाह ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार करे। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।